तमाम हमद सना वाखाने वालाई अज़मत किबरियाई अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी ज़ात ला करे लायक ज़ेबा है, जंहिंजी ज़ात तमाम तस्बीह तहमीद जे लायक ऐं मुस्तहिक आहे। जिन रब्बुल आलमीन जा पा गुनहगार नाफ़रमान इंसान मथे बेशुमार अनगिनत एहसान मेहरबानी हुई, जंहिंजे एहसान के जंहिंजी मेहरबानी के पा इंसान ज़ात करे पण शुमार नथा करे सघूं। बादउ दुरूद सलाम उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ऐं बिलख़ुसूस अल्लाह जे आख़िरी पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ हाज़रीन जुमा, अल्लाह रब्बुल आलमीन पाके जो दीन अता करें दीन इस्लाम, दीनी इस्लाम जो पण पाके तालीम ॾिने या दीन जो पण शई पाके सिखाए तो, दीन जे अंदर जो पण कम या जो पण शई हिकिड़ी असास ऐं बुनियाद जी हैसियत रखें थियूं, जंहिं मथे शरीयत इस्लामिया तमाम वधारे ज़ोर ॾिने, जंहिंजे ताल्लुक़ से अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम के अंदर जगह जगह मथे हुक्म ॾिने। ईअं जे अल्लाह जे आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिण पिण जी शरीयत के अंदर पिण पिण जी हदीसनि जे अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शइ मथे ज़ोर ॾिनो हुयो ऐं जिनी तालीम मथे ज़ोर ॾेई करे उन तालीम के उजागर करे में आयो ऐं उन अहकाम जी पाबंदी करे जो ज़रूरी तौर मथे हुक्म ॾिने में आयो, उन मिजाज हिकिड़ी शइ मुसलमान जो इतिहाद ऐं मुसलमान जो इत्तिफ़ाक़ आहे। मुसलमान जो इतिहाद इत्तिफ़ाक़, मुसलमान जी एकता ऐं मुसलमान जी वहदत जेको आहे, यह मज़हब इस्लाम जा जो बुनियादी तालीमात आई, उन बुनियादी तालीम में हिकिड़ी तालीम है अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम के अंदर ऐं अल्लाह जे आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिण जी हदीस मुबारका के अंदर मुसलमान के ख़ुसूसी तौर मथे हिन ॻाल्हि जी तवज्जो ॾिरायो हुयो जो हिकिड़ो मुसलमान जेको ॾियो ई मुसलमान समाज ई मुसलमान मुआशरो मुकम्मल तौर मथे मुतहद होणु खपे। मुसलमान समाज के अंदर मुसलमान जमात के अंदर एकता होनी खपे ऐं मुसलमान जे समाज के अंदर मुसलमान जे मुआशरे के अंदर मुसलमान जे फरीए के अंदर कंहिं क़िस्म जो कोई अख्तलाफ ऐं मुसलमान जो आपसी नफ़रतूं ऐं आपसी अदावतूं जो सारियूं हिकिड़े पासे होणियूं खपें। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन इत्तिहाद की तालीम के, इन इत्तिफ़ाक़ की तालीम के, इन उख़ुवत मोहब्बत की जो तालीम रही, इन तालीम के उजागर कर ला करे ऐं इन तालीम मथे माण्हू के पाबंद बनाए ला करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हो, इन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हो कूनू इबादल्लाहि इख़वाना, जय अल्लाह जा बंदा ऐं ज़मीन मथे अल्लाह जा बंदा आयो तो अल्लाह जा बंदा ऐं हिक ॿिए जा बाबा बनी करे रहो। अल्लाह रब्बुल आलमीन ऐं अल्लाह जे आख़िरी पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मुसलमान की दर्स ॾिने, अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मुसलमान की सबक ॾिने जिन ज़मीन मथे वसण वारा जेतिरा पण मुसलमान आहिनि, गमे उन जात से ताल्लुक़ रखण वारा हुए, गमे उन नात से ताल्लुक़ रखण वारा हुए, गमे उन ख़ानदान ऐं कुटुंब से ताल्लुक़ रखण वारा हुए, गमे उन मुल्क जा गमे उन शहर जा रहण वारा आहिनि जेकर ईमान जे अंदर मौजूद है ऐं इस्लाम जे अंदर मौजूद है, जेकर मुसलमान आयो, जेकर मोमिन आयो तो तमाम मोमिन तमाम मुसलमान इन्नमल मुमिनून इख़्वतुन, तमाम मोमिन तमाम मुसलमान जो हिक ॿिए जा भाउ एक ॿिए के भलाई के कम मथे ताउन करे वारा वह था, शर ऐं फितने के कमे के रोके वारा वह था, बुराई के दबाइण वारा वह था, समाज मुआशरे के अंदर भलाई के ऐं समाज मुआशरे के अंदर खैर के आम करण वारा वह था। शरीयत इस्लामिया के अंदर इत्तिहाद के उजागर करे में आयो है, इत्तिहाद की तालीम ॾिनी में आई है, एकता की तालीम ॾिनी में आई है, मुसलमान की जमात बनी कर रे जी तालीम ॾिनी में आई है ऐं इन जमात की तालीम ला करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर बा जमात नमाज वटा जले करे, जमात के साथ नमाज जो मुसलमान पढ़े था बेरी, इन बा जमात नमाज वटा जले करे हर नंढे वॾे कम के अंदर हत्ता के पूरे मिली प्लेटफार्म मथे हिकिड़े मुसलमान तमाम मुसलमान के हिकिड़े आगेवान ऐं हिकिड़े हुक्मरान के तहत ऐं उनजी मातहती के अंदर उनजी रियाया के अंदर जमा थे जो अल्लाह रब्बुल आलमीन ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हुयो। कुरला तो मुसलमान के अंदर जेकॾहिं इत्तिहाद मौजूद हुए तो, मुसलमान के अंदर एकता जेकॾहिं मौजूद हुई थी तो मुसलमान के तमाम कम के अंदर आसानी मौजूद हुई थी। मुसलमान
मुसलमान लाइ करे हर मामिलो आसान थी वेंदो। ऐं इन जे बरअक्स जेकॾहिं मुसलमान जे अंदरि तोड़ फाट हूंदी, मुसलमान जे अंदरि इख़्तिलाफ़ हूंदो, मुसलमान जे अंदरि इंतिशार हूंदो, उन जे फ़रीअ जे अंदरि, उन जे महले जे अंदरि, उन जे समाज मुआसिरे जे अंदरि, उन जी जमात जे अंदरि जेकॾहिं इख़्तिलाफ़ हूंदो त ॿिया इन इख़्तिलाफ़ जी वजह सां इन मुसलमान खे शिकार बनाईंदा। इतला करे शरीयत इस्लामिया मिणिया वधारी मुसलमान खे इन ॻाल्हि मथे ज़ोर ॾियराए जई बाबा बनी करे रहो, इतिहाद जे साथ रहो, इत्तिफ़ाक़ जे साथ रहो, अख़ुवत मुहब्बत जे साथ रहो, एकता खे क़ाइमु कयो। ऐं ईअं जे शरीयत इस्लामी उन तमामु कम खे हराम करे छॾे, उन तमामु कम खां मनाई करे छॾे जेको कम मुसलमान जे इतिहाद खे तोड़न वारा आहिनि। हिकिड़े पासे अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम ॾिने जे एकता खे क़ाइमु कयो, ऐं ॿिए पासे उहो जेको कम जेको मुसलमान जी एकता खे तोड़ीनि था, जेको मुसलमान जी अख़ुवत भाईचारगी खे ख़तमु करीनि था, मुसलमान जे इतिहाद खे नुक़सानु पहुचाइण वारा आहिनि, उन तमामु कम खां अल्लाह रब्बुल आलमीन रोके छॾे ऐं उन तमामु कम खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह रब्बुल आलमीन मनाई करे छॾियो। अल्लाह जा आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर मक्के जे अंदरि नबी बनाए करे रवाना करे में आया, या जर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अरब जे अंदरि नबी बनाए करे रवानो करे में आयो, तर पूरी दुनिया जी बिलख़ुसूस अरबनि जी हालत ये हुई जे अरब टुकड़े टुकड़े जे अंदरि तक़सीम थिया पिया हुआ। हर ख़ानदान जी अलॻि जमात हूंदी हुई, हर फ़री जी अलॻि जमात हूंदी हुई, हर को पिण पिण जो ग्रुप बनाए, हर को पिण पिण जी जमात बनाए, हर को पिण पिण जी अलॻि पार्टी पिण पिण जो ग्रुप बनाए करे वेठो हो। ऐं उन पार्टी जी बुनियाद मथे, उन ग्रुपनि जी बुनियाद मथे जेतिरो थी सघंदो एतिरो उन खे मज़बूत बनाए जी कोशिशि कंदा हुआ। ऐं उन पार्टी ग्रुप जी बुनियाद मथे जेतिरो थी सघंदी एतिरी हिक ॿिए सां नफ़रत ऐं अदावत पर रखंदा हुआ। ख़ानदानी ग्रुप हूंदा हुआ, जात नात जा ग्रुप हूंदा हुआ, ऐं हिक ॿिए जी मुआविन ऐं मददगार हुअण जे नाते हे ग्रुप पार्टियूं बनियल हूंदियूं हुयूं। ऐं उन तमामु ग्रुप खे जेतिरो थी सघंदो एतिरो मज़बूत बनाए जी कोशिशि कंदा हुआ। ऐं तंहिंजे बरअक्स जेकॾहिं को पण ॿियो ख़ानदान हिकिड़े ख़ानदान मथे चढ़ाई कंदो हो त वरे सूदी लड़ाइयूं फितना जारी रहंदा हुआ। पर जर अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल आलमीन नबी बनाए ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबी ऐं रसूल बनाए करे रवानो करे में आयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि के साम्हूं दीन जी तालीम पेश कयो। ऐं जिनी इंसान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत मथे लब्बैक चयो, जिनी इंसान अल्लाह जे पैगंबर जी तालीम खे क़बूल कयो, तौहीद जे पैगाम खे क़बूल कयो, इस्लाम जे पैगाम खे क़बूल कयो, उन तमामु इंसान खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तिहाद इत्तिफ़ाक़ जी तालीम ॾिने, उन तमामु इंसान खे हिकिड़ी जमात बनाए, उन तमामु इंसान खे हिकिड़ी मिलत ऐं हिकिड़ी क़ौम बनाए। ऐं उन तमामु इंसान में जेको जेको असबियतूं हुयूं, जेको नफ़रतूं हुयूं, जेको अदावतूं हुयूं, कोई हिकिड़ो ख़ानदान ॿिए ख़ानदान खे हक़ीर सम्झंदो हो, हिकिड़ी जात ॿई जात खे हक़ीर सम्झंदी हुई, हिकिड़ो अमीर इंसान मालदार इंसान ग़रीब खे हक़ीर सम्झंदो हो। ऐं इन बिना मथे हुनखां नफ़रत कंदा हुआ। जाती नफ़रतूं उनजे दरमियान मौजूदु हुयूं, क़बीले ऐं ख़ानदान जूं नफ़रतूं उनजे दरमियान मौजूदु हुयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन तमामु नफ़रतें खे, उन तमामु अदावतें खे ख़तमु कयईं। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो आम पैगाम ॾिने, ला फ़ज़्ल लिअरबिय्यिन अला अजमिय्यिन वला लिअजमिय्यिन अला अरबिय्यिन वला लिफ़ज़्ल लिअहमर अला अस्वद वला लिअस्वद इल्ला अला अहमर इल्ला बित्तक़वा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिं पण अरब जे रहण वारे खे, को पण इंसान जेको अरबी आहे, अरब जो रहण वारो आहे, इन अरब जे रहण वारे खे कंहिं पण अजम में रहण वारे मथे कोई फज़ीलत हासिल न आहे। ऐं न कंहिं अजम में रहण वारे खे अरब में रहण वारे मथे को फज़ीलत हासिल आहे। न कंहिं कलर जे गोरे खे कारे मथे फज़ीलत हासिल आहे, न कारे खे कंहिं गोरे मथे फज़ीलत हासिल आहे। कंहिंखे पण कोई फज़ीलत, कंहिं पण क़िस्म जी कोई बरतरी हासिल न आहे इल्ला बित्तक़वा। जेकॾहिं बरतरी हासिल आहे, जेकॾहिं कंहिंजो मर्तबो ऊंचो आहे त उहो तक़वा वारे इंसान जो मर्तबो ऊंचो आहे। आमा जेकॾहिं को फ़ख़्रु करे सघे थो, आमा जेकॾहिं पिण पिण खे ऊंचो को सम्झी सघे थो त उनजे ऊंचे हुअण जो लेवल, उनजे ऊंचे हुअण जो मयार जेको आहे तक़वा आहे, परहेज़गारी आहे। उनजे अंदरि जेतिरी तक़वा मौजूदु आहे, जेतिरी परहेज़गारी उनजे अंदरि मौजूदु आहे, एतिरो जो मक़ाम जे अंदरि ऊंचो आहे। ऐं जेकॾहिं ख़ानदान वॾे सां ताल्लुक़ रखे थो, पैसे वारो आहे, मालदार आहे, ज़िम्मेदार आहे, कंहिं बि क़िस्म जो केतिरो बि उनजो नालो आहे, जेकर उनजे अंदरि तक़वा मौजूदु न आहे, दीन उन वटि मौजूदु न आहे, शरीयत जे अहकाम जी पाबंदी मौजूदु न आहे, त अहिड़े इंसान जो कोई मक़ाम, अहिड़े इंसान खे ॿिए इंसान मथे, ॿिए कंहिं पण मुसलमान मथे कंहिं बि क़िस्म जी कोई बरतरी, कोई फ़ौक़ियत हासिल न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बुनियाद खे मज़बूत कयईं, ऐं इन बुनियाद खे मज़बूत करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान जे अंदरि एकता क़ाइमु कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान में इत्तिहाद क़ाइमु कयो। इत्तिहाद दीन जी बुनियादी तालीमात में हिकिड़ी तालीमात है, तालीम है शरीयत इस्लामिया जे अंदरि। उन
उन्हीं तमाम कमे जो हुक्म ॾिने में आयो जेको कम इतिहाद के मज़बूत करी था ऐं उन्हीं तमाम कमे खां रोके में आयो जेको कम मुसलमान जे इतिहाद के ऐं मुसलमान जी जमात के ऐं मुसलमान जी एकता के कमज़ोर करण वारा वेंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहर जिन मूड मथे जेको पिण इख्तिलाफ़ ॾिठो उन इख्तिलाफ़ जो उन ही बुनियाद मथे उन ही वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ात्मो करे जी कोशिश कयो। जंगे बनु मुस्तलिक के अंदर गज़वे बनु मुस्तलिक के अंदर अचे तो जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर गज़वे बनु मुस्तलिक में वापस अचनि था ऐं हिकिड़ी जगह मथे थोड़ी कवार ला करे आराम करी था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबाए कराम जी जमात हिकिड़ी जगह मथे पड़ाव हुजे थी ऐं हिकिड़ी जगह मथे वेही करे आराम करी था। अचानक ॿ सहाबी हिकिड़ो सहाबी अंसारी सहाबी है ऐं ॿियो मुहाजिर सहाबी है। अंसार ऐं मुहाजिर सहाबी जे दरमियान कंहिं मामले मथे इख्तिलाफ़ थी पियो तो इंसान होने के नाते पामे इख्तिलाफ़ थी तो या उन्हीं पिण इख्तिलाफ़ थी पियो। ॻाल्हि अॻियां वधी वई ऐं ॻाल्हि एतिरे क़दुरु अॻियां वधई जे अंसारी सहाबी पिण पंहिंजी जमात खे अंसारनि जी जमात खे आवाज़ ॾिए थो चए थो अया अंसारी जी जमात अचो मुंहिंजी मदद कयो। मुहाजिर सहाबी पंहिंजी ग्रुप खे मुहाजिर साहबा खे दावत ॾिए थो चाहे मुहाजिर साहबा जी जमात अचो मुंहिंजी मदद करियो ऐं साम सामा अंसार ऐं मुहाजिर साहबा उथी था। साम सामा अंसार ऐं मुहाजिर साहबा हिक ॿिए जे मुक़ाबले लाइ करे उथी था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरी मंज़र ॾिसे था जे मुहाजिर अंसार साहबी इन नाले जी बुनियाद मथे जे अंसारी पिण जो जेको अंसारी बारियो तुंहिंजे सपोर्ट लाइ करे उथिया आहीं मुहाजिर जेको पिण जो मुहाजिर बारियो तुंहिंजे सपोर्ट लाइ करे उथिया आहीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्दी जल्दी पंहिंजी चादर के खेचे ॾे उथी था। रसूल वसल्लम पंहिंजी चादर के संभाली पण था चादर घसीटींदे घेचे करे रसूल वसल्लम पंहिंजी चादर के उभा थी था ऐं तंहिंखां बाद रसूल वसल्लम उनखे नसीहत करी था सम्झाई था ऐं सम्झाइण खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे चए था अफ़ा बिदअवल जाहिलिया व अना बैन ज़हरानैकुम जेको अञा पण आंजू वेड़ी अञा पण आंजा मामला इन जाहिलियत जे नारे मथे उभा थींदा आंजू वेड़ियां आंजा मामला अञा सूदी खानदानी नफ़रत मथे इन नाले मथे जेको जाती नालाई जेको सिफ़ाती नालाई इन जात जे नाले मथे जात जी बुनियाद मथे खानदान जे नाले मथे आंजा वेड़ियां झगड़ा अञा सूदी उभा थींदा। काल त आमाई मामला मूं ख़त्म कया दीन अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे अता कयईं तर आमाई मामला मूं ख़त्म कया जात नात जा मामला आमाई खानदान जा मामला मूं ख़त्म कया आमाई ग्रुप पार्टी मूं ख़त्म कयूं तंहिंखां बाद ही वरी ग्रुप पार्टी जे नाले मथे किन क़िस्म जी जंग शुरू करे मां वई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्त नाराज़ थी था ऐं सख़्त नाराज़गी जे आलम में सहाबा कराम मथे नकीर करी था। इहा हदीस पाण खे पैगाम ॾिए थी अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो पाण खे वाक़ियो पाण खे पैगाम ॾिए थो जो मुसलमान जे अंदर एकता होनी खपे मुसलमान जे अंदर अखुवत होनी खपे मुसलमान जे अंदर भाईचारगी होनी खपे ऐं कोई जात कोई खानदान कोई परिवार पिण खे ऊंचो नथो समझी सघे कोई जात पिण खे ऊंचो नथी समझी सघे ऐं न कि मुसलमान जी जमात में कंहिं बि क़िस्म जो कोई ग्रुप ऐं कंहिं बि क़िस्म जी कोई पार्टी होनी खपे जेको ग्रुप ऐं पार्टी मुसलमान जी ताक़त खे कमज़ोर करण जो सबब बने जेको ग्रुप ऐं जेको पार्टी मुसलमान जी जमात के ऐं मुसलमान जी ये जेको ग्रुप रहियो मुसलमान जी जेको जमात रही उन मुसलमान जी जमात के मुसलमान जी एकता के कमज़ोर करण की कोशिश करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी की हदीस के अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान जी इतिहाद जो है या मुसलमान उम्मत जो है इन मुसलमान उम्मत जो बाहिमी ताल्लुक़ रहणु खपे उन ताल्लुक़ के ताल्लुक़ से रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान कयो मसलुल मुमिनीन फी तवाद्दिहिम व तराहुमिहिम व तआतुफिहिम का जसदिन वाहिद जेको मुसलमान जो रहियो हिकिड़ी मुसलमान जी जमात जो रही मुसलमान उम्मत जो रही इन मुसलमान उम्मत की मिसाल आपस के अंदर हिकिड़े जिस्म वारे जी है जेको जिस्म जिस्म जो हिकिड़ो उज़्व ॿिए उज़्वे से मोहब्बत करे तो इंसान जी पांच मुसलमान के एक में से किन तरीके से मोहब्बत होनी खपे मुसलमान के अंदर सिले रहमी कड़ी तरीके से होनी खपे एक में से हमदर्दी कड़ी तरीके से होनी खपे मुसलमान के बे मुसलमान से खैर खाई कड़ी होनी खपे इन हमदर्दी जी इन खैर खाई जी मिसाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जिस्म से ॾिनो रसूल सल्लम फरमायो मुसलमान जी मिसाल हिकिड़े जिस्म वारी जी है इज़्तका मिन्हु उज़ुवन तदाअ लहु साइरु जसदिही बिस्सहरि वल हुम्मा जे जिस्म जे अंदर के हिकिड़े हिस्से जे अंदर तकलीफ़ थी थी जिस्म जे के हिकिड़े हिस्से जे अंदर जेकर तकलीफ़ वे थी तो सारो जिस्म उन तकलीफ़ के महसूस करे तो सारो जिस्म उन दर्द के महसूस करे तो ईअं जो मुसलमान समाज की मिसाल होनी खपे जेकर मुसलमान समाज में कंहिं हिकिड़े इंसान के तकलीफ़ पहुचे थी तो उनकी तकलीफ़ जो दर्द सॼे समाज मुआसरे के महसूस थियणु खपे जे जिस्म के अंदर पग के अंदर कंडो लगे तो पर पग के अंदर जेकर पीड़ा थी थी तो इंसान जो सारो जिस्म जो सॼी रात बेदार रहे तो सुम्ही नथो सघे जेकर इंसान के पेट में तकलीफ़ वे थी तो सॼो रात ही इंसान तकलीफ़ बर्दाश्त करे तो ऐं सॼे जिस्म के आराम नथो हुए ईअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े
करे मुसलमान समाज जी मिसाल होनी खपे जे मुसलमान जे समाज में जेकर कंहिं हिकिड़े इंसान खे तकलीफ़ पुॼे थी त उन हिकिड़े इंसान जी तकलीफ़ पूरो समाज ऐं पूरो मुआशिरो जेको महसूस करण वारो हुए तो। हर जिस्म जो उज़ो जो कोरियो जिस्म जा जेतिरा पण उज़ो आहिनि हर उज़ो जी पिण पिण जी जॻह मथे क़ीमत है, पिण पिण जी जॻह मथे हैसियत है। भले मगज जो वैल्यू वधारे हूंदो पर मगज जी क़ीमत पिण पिण जी जॻह मथे है। जेकर जिस्म मौजूद ना है, जेकर सर जो कोन सर जी पिण पिण जी जॻह मथे वैल्यू है, पर जेकर पुठियां दड़ जो कोन दड़ के अलग करे छॾियूं त हिन सर जो कोई वैल्यू वकार बाक़ी नथो बचे। दिल जो कोरियो दिल इंसानी जिस्म के अंदर इंसान के जिस्म के जिंदा रखने जो जरियो है। जैसूदी ये कायम है तैसूदी इंसान के जिस्म के अंदर रूह कायम हुए थी। जरा दिल की धड़कन बंद थी वञे थी तो इंसान की जिंदगी खत्म थी वञे थी। पर दिल इन ॻाल्हि मथे फ़ख्र नथो करे सके जे मूंखे पंहिंजे जिस्म के अंदर अहमियत हासिल जिस्म के अंदर अहमियत हासिल है। जेकर इन दिल के जिस्म का अलग कर छॾी त इन दिल की धड़कन कंहिं बि क़िस्म जी नाहे। जेकर पेट पिण मथे पेट पिण पिण मथे फ़ख्र नथो करे सके जे इंसान के जिस्म जो हसास हिकिड़ो उज़ो हुया जेकर पेट के जिस्म का अलग करे छॾी त इन पेट जो कोई वैल्यू वकार नथो रहे। हथ के जेकर अलग कर छॾी हथ जेकर इन ॻाल्हि मथे फ़ख्र करे तो जे आउं हिकिड़े इंसान जी ताक़त आहियां आउं जिस्म जी ताक़त आहियां मुंहिंजे ज़रिए मड़े कम इंसान अंजाम ॾिए थो। जेकर इन हथ के कपे न जिस्म का अलग कर छॾी त इन हथ जो कोई वैल्यू वकार नथो रहे। पग जेकर इन ॻाल्हि मथे फ़ख्र करे तो जे मुंहिंजे ज़रिए इंसान हले फिरे तो मूं मथे जिस्म जो सारो वज़न जो कोरस कायम है। जेकर पग के इन जिस्म का अलग कर छॾी त इन पग जो कोई वैल्यू वकार बाक़ी नथो रहे बचे। इतला करे मुसलमान समाज के अंदर को पण इंसान जो है भले गरीब हुए या फ़कीर हुए या अमीर मालदार इंसान हुए गमे उन जात से ताल्लुक़ रखण वारो हुए गमे उन फरीअ से ताल्लुक़ रखण वारो हुए गमे उन खानदान से ताल्लुक़ रखण वारो हुए पर जेकर ईमान वारो है जेकर मुसलमान है तो उन मुसलमान जी समाज मुआसरे के अंदर ज़रूरत मौजूद है। उन मुसलमान जी समाज मुआसरे के अंदर उनकी ज़रूरत मौजूद है ऐं जेकर उनके समाज का अलग कंदासीं उनके मुआसरे का अलग कंदासीं उनके जेकर उन मथे इल्ज़ाम लगाए करे उनके अलग करे जी कोशिश कंदासीं त पाण जो कोरस ऊपर नाकारा बनी वेंदो ऐं पंहिंजे अंदर पण खोट पैदा थी वेंदी। जे जिस्म में हथ के कपे छॾियूं त हथ ख़राब थी वञे तो ऐं जिस्म के अंदर पण खोट दाख़िल थी थी ईअं जे समाज मुआसरे में निकरण वारो इंसान पण ख़राब थी वेंदो ऐं उनके साथ साथ पंहिंजे अंदर पण खोट पैदा थी वेंदी। जे पग के कपे छॾियूं त हिकिड़ो इंसान मोहताज बनी वञे तो पग त पिण पिण जी जॻह मथे बेकार थी वियो जेको कपाइजी वियो पर इंसान समाज इंसान जो जिस्म जो कोरस कमज़ोर थी वियो मोहताज बनी वियो। ईअं जेकर समाज मुआसरे के अंदर कंहिंखे नाकारा करे पिया हिकिड़े पासे मथे कढी छॾियूं था त उनके ज़रिए पूरे समाज मुआसरे के नुक़सान पहुचे तो। इतला करे मुसलमान जी मिसाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जिस्म से ॾिनो जे जिस्म के अंदर जी हर उज़वे जी पिण पिण जी जॻह मथे अहमियत है। ईअं जो मुसलमान समाज मुआसरे के अंदर हर इंसान जी पिण पिण जी जॻह मथे अहमियत है। ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ये इतिहाद जो है मुसलमान जो आपसी इतिहाद जो है मुसलमान जो आपसी अखुवत मोहब्बत जो है ये सिर्फ पिण पिण की जगह मत एक इतिहाद ना बल्कि पाँची दीन की दुरुस्त के जो जरियो है पाँची इबादत की दुरुस्त के जो जरियो है पाँची ईमान है पाँची इबादत जो मुकम्मल से जो जरियो है जेकर पाँच अंदर इतिहाद मौजूद ना पाँच अंदर एकता मौजूद ना पाँच अंदर इख्तलाफ है तब पाँचो दीन पण मुकम्मल ना पाँचो ईमान पण मुकम्मल ना पाँची इबादतों पण पूरियों ना कोरला तो अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर केतरी जगह मथे जिते अल्लाह ताला इतिहाद की तालीम ॾिने जिते अल्लाह ताला एकता की तालीम ॾिने जिते अल्लाह ताला अखुवत मोहब्बत की तालीम ॾिने उनके साथ साथ अल्लाह रब्बुल आलमीन इताअत के पण जोड़े उनके साथ साथ अल्लाह ताला इबादत जो पण हुक्म ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो वातियुल्लाह व रसूलहू चई अल्लाह जी इताअत करो व रसूलहू ऐं उनके रसूल जी इताअत करो वला तनाज़उ ऐं पिन में इख्तिलाफ न करो फतफशलू ऐं कमज़ोर थी वेंदा व तज़हब रिहुकुम ऐं आंजी हवा उखड़जी वेंदी ऐं बेकार खाली थी वेंदा अंदर कंहिं बि क़िस्म जो कोई वज़न मौजूद की न रहंदो। अल्लाह ताला जिते इख्तिलाफ का मनाई है उन इख्तिलाफ का मनाई करे करता पहला अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान की इताअत जो हुक्म ॾिने जई अल्लाह जी इताअत करो उन जो रसूल जी इताअत करो ऐं तंहिंखां बाद आपस में मुत्तहिद बनी करे रहो। जेकर आंजे अंदर इतिहाद मौजूद ना तो आंजी एक आंजे अंदर इतिहाद मौजूद ना तो आंजी इताअत के अंदर कमजोरी है आंजे अंदर इतिहाद मौजूद ना तो आंजी इबादतें के अंदर कमजोरी है आंजी ईमान के अंदर कमजोरी है। ईअं जी अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में बई जगह ते चए वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ चाहे मुसलमानो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी रस्सी के मजबूती से पकड़े लायो। अल्लाह जी रस्सी करो है अल्लाह जो किताब कुरान मजीद अल्लाह रब्बुल आलमीन जी रस्सी है। अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म ॾिने ताई मुझे किताब के कुरान मजीद के मजबूती से पकड़ो वला तफर्रकू ऐं तंहिंखां बाद आपस में इख्तिलाफ न करो तंहिंखां बाद आपस में इख्तिलाफ न करो। जेकर पाण कुरान के मञण वारा आहियूं ऐं पंहिंजे अंदर इख्तिलाफ मौजूद है तो समझी लो पंहिंजे ईमान के अंदर ऐं पंहिंजी इबादतें के अंदर ऐं कुरान से जो पंहिंजो ताल्लुक़ है उन ताल्लुक़ के अंदर कमी कमज़ोरी मौजूद है। ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जेकर ये ॻाल्हि है जेकर उसूल ये शरीयत जो
जे पंहिंजी इबादत के अंदर पंहिंजी इतिहाद इतिफ़ाक़ के अंदर कमज़ोरी की वजह से पंहिंजी इबादतूं कमज़ोर थी थियूं, जेकॾहिं पंहिंजे इख़्तिलाफ़ की वजह से पंहिंजो दीन कमज़ोर थी थो, पंहिंजो ईमान कमज़ोर थी थो, तो पाम हर कोई इंसान पिण पिण जो गिरेबान पकड़े करे न्यारे, पाम हर कोई इंसान पिण पिण जो कॉलर पकड़े करे न्यारे जे असांजी इबादतनि जी अल्लाह वटि कोरो वीलियो वकारो हूंदो, जंहिंजो पाण पिण पिण जो समाज मासिर में नज़र करे न्यारियूं, पाण पिण पिण जो गिरेबान पकड़े करे न्यारियूं जे असांजे अंदर केतिरा इख़्तिलाफ़ मौजूद आहिनि। पाम हिकिड़ो भाउ ॿिए सॻे भाउ जो दुश्मन थियो पियो, हिकिड़ो सॻो भाउ ॿिए भाउ जो दुश्मन थियो पियो, सॻो भाउ पंहिंजी भेण से कोशेला करे तैयार नथो थी, सॻो भाउ ॿिए भाउ से कोशेला करे नथो तैयार थी, माउ पीउ औलाद सां था कोशे, औलाद माउ पीउ जो दुश्मन थियो वेठो आहे। हर घर जे अंदर फितनूं, हर घर जे अंदर कुल्फत, हर घर जे अंदर नफ़रतूं अदावतूं पैदा थियूं पियूं आहिनि। त इन नफ़रतें खे जेकॾहिं न्यारियूं त भला पंहिंजी इबादतनि जी कोरो हालत हूंदी ऐं इहे इबादतूं अल्लाह वटि पंहिंजो कोरो क़बूल थींदियूं हुयूं। अल्लाह रब्बुल आलमीन मयार बनाए इतिहाद इतिफ़ाक़ खे, जंहिं इतिहाद इतिफ़ाक़ पैदा करियो ऐं उनजे साथ अल्लाह रसूल जी इताअत करियो। इताअत पाण अल्लाह जी करियूं था, रसूल जी इताअत करियूं था ऐं अल्लाह रसूल जी इताअत जे साथ फरीए पाड़े जे अंदर पंहिंजे शर खां ॿिया इंसान महफ़ूज़ न आहे। पाण पाड़े जे अंदर सताइण वारा आहियूं, समाज मासिर में इख़्तिलाफ़ पैदा करण वारा आहियूं, नफ़रतूं अदावतूं समाज मासिर जे अंदर फैलाइण वारा आहियूं, त पंहिंजो इबादतूं कहिड़े कम जूं, पंहिंजो ईमान कहिड़े कम जो, हिन ॻाल्हि खे पाण मथे गौर करे न्यारियूं ऐं हिन ॻाल्हि मथे गौर करण खां बाद पाण पंहिंजे अमल जो जाइज़ो गिनो जे असांजो अमल अल्लाह रब्बुल आलमीन किन हद ताईं क़बूल थी थो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजा घर त घर, पंहिंजा घर त घर जेकॾहिं समाज मुआसिर मथे नज़र करे न्यारी ऐं मुसलमान जी हालत मथे जेकॾहिं नज़र करे न्यारी त मुसलमान जो मिली इतिहाद हिकिड़े पासे मथे, जे मुसलमान पूरी दुनिया जे हिकिड़े पासे प्लेटफॉर्म मथे अची वञे, मेड़ा मड़े भेरा थी वञे, ई त लम्ही ॻाल्हि रही। हिकिड़े मुल्क जे मुसलमान जो भेरो थियणु ई त लम्ही ॻाल्हि रही, हिकिड़े फरीए समाज जे मुसलमान जो भेरो थियणु त लम्ही ॻाल्हि रही। इहे इख़्तिलाफ़ जो कोरिया, इहे नफ़रतूं अदावतूं जो कोरियूं, जिनी नफ़रतें अदावतनि जी बुनियाद दीन न आहे, जिनी नफ़रतें अदावतनि जी बुनियाद दुनिया आहे, जिनी नफ़रतें अदावतनि जी बुनियाद दुनिया आहे, इहे दुनियावी बुनियाद मथे क़ाइमु कयलूं पंहिंजो नफ़रतूं जो कोरियूं, पंहिंजूं अदावतूं जो कोरियूं। इन अदावत खां पंहिंजो मुल्क त महफ़ूज़ न आहे, पंहिंजो समाज मुआसिर त महफ़ूज़ न आहे, बल्कि पंहिंजी इन ज़ाती नफ़रतें अदावत खां अल्लाह जा घर मस्जिदूं महफ़ूज़ न आहे। अल्लाह जा घर मस्जिदूं जो कोरिया, इहे अल्लाह जा घर मस्जिदूं पण पंहिंजी ज़ाती नफ़रतें अदावत खां महफ़ूज़ न आहे। इन मस्जिदें जे अंदर पाण जेको ग्रुप पार्टियूं बनाए लाथा, इन मस्जिदें अल्लाह जे घर खे पंहिंजी मफ़ाद लाइ करे पाण इस्तेमालु करणु लॻासीं ऐं हिकिड़ो बदतरीन जुर्म आहे, इहो हिकिड़ो बदतरीन जुर्म आहे, इहो हिकिड़ो बदतरीन जुर्म आहे जे मस्जिद अल्लाह जे घर खे इख़्तिलाफ़ जो घर बनाइणो। मस्जिद अल्लाह जो घर जेको अल्लाह जी इबादत जो घर हो, उन अल्लाह जे घर जे अल्लाह जी इबादत जे घर खे पंहिंजे शर जो घर बनाए लाइणो ऐं उहो इंसान जेको मस्जिद अल्लाह जे घर खां माण्हू खे रोकण वारो हुए, जंहिंजी वजह से मस्जिद में इख़्तिलाफ़ थींदो हुए, जेको इंसान मस्जिद जे अंदर नफ़रत अदावत फैलाइण वारो हुए, अहिड़ो इंसान पिण पंहिंजे अंजाम खे सोचे सघे थो। जे समाज मुआसिर में नफ़रत फैलाइण वारे इंसान जी ईमान में कमज़ोरी अचे थी त अल्लाह जे घर मस्जिद जी जेको जमात हुई त उन जमात खे तोड़ण वारे इंसान जो कोरो अंजाम थींदो, उन इंसान जो कोरो हाल थींदो। उहो इंसान शरीयत जी नज़र में मिणिया वॾो ज़ालिम इंसान आहे, समाज में खपे और उनखे ख़ैर खां सम्झंदा हुआ, पर शरीयत इस्लामिया जे अंदर अल्लाह जो पाक कलाम क़ुरान मजीद उन इंसान खे मिणिया वॾो ज़ालिम चए थो, वमन अज़लमु मिम्मन मनअ मसाजिद अल्लाह, उन खां वॾो ज़ालिम केरु हूंदो जेको अल्लाह जे घर ऐं मस्जिद खां माण्हू खे रोकींदो हुए। रोकण जो मतिलबु ई न आहे जेको माण्हू दरवाज़े मथे लठ खणी उभो माण्हू कंहिंखे मस्जिद में धरण न ॾे, बल्कि जेकॾहिं मस्जिद जे अंदर कोई अहिड़ो शर फैलाइण वारो, मस्जिद में को अहिड़ो फितनो फैलाइण वारो इंसान आहे जंहिंजे शर खां माण्हू भॼनि था, जंहिंजे फितने खां माण्हू भॼनि था, जंहिंजे शर खां, जंहिंजे फितने खां बचनि था ऐं उनजे फितने खां भॼी करे मस्जिद अल्लाह जे घर मथां खणी वञे था या मस्जिद खां लमाए दूर थिया वञे था, त अहिड़ो इंसान पिण पिण जो कॉलर पकड़े, अहिड़ो इंसान गौर ऐं फ़िक्र करे, नफ़रत बग़ैर, कोई अदावत नफ़रत रखे बग़ैर, ई न सोचे इहे जेको असांखे टारगेट करे चई में अचे थो, बल्कि जेको खुलम खुलो पिण पिण जो गिरेबान पकड़े करे न्यारे जे मुंह जे अंदर हीअ ग़लती मौजूदु आहे या न आहे, आऊं आहे या जमात मां को पण इंसान हुए, हर कोई इंसान जी ज़िम्मेदारी बने थी जे हर कोई इंसान पिण पिण जो कॉलर पकड़े, हर कोई इंसान पिण पिण जो जाइज़ो गिने जे असांजे किरदार जेको आहे, असांजो रवैयो जेको आहे, असांजो कमु जेको आहे, असांजा जेको फ़ैसिला आहिनि, असांजो जेको ॻाल्हि आहिनि, असांजा जेको मामला आहिनि, इन मामले जे ज़रिए अल्लाह जे घर मस्जिद खे केतिरो फ़ाइदो पुॼे थो, इन अल्लाह जे घर मस्जिद खे केतिरो फ़ाइदो पुॼे थो ऐं इन जी वजह से केतिरो मस्जिद अल्लाह जे घर जे अंदर इख़्तिलाफ़ ऐं फितनूं जनम गिने थो। जेकॾहिं पाण मस्जिद खे फ़ाइदो पुॼाइण वारा आहियूं त ख़ासी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं नफ़रत फैलाइण वारा आहियूं, अदावत फैलाइण वारा आहियूं, त सम्झी रहियो पंहिंजो अंजाम बदतरीन अंजाम थियण वारो आहे। कुरला त अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण भलाई वारो इंसान उनखे करार ॾिनो हुयो, ख़ैर वारो इंसान उनखे करार ॾिनो जंहिंमें माण्हू भलाई जो उमेद कंदा हुए, ख़ैरुकुम मन युरजा ख़ैरुहु व युअमन शर्रुहु, जंहिंमें बहितर इंसान उहे, अमा ख़ासो इंसान उहे जंहिंमें माण्हू भलाई जो उमेद कंदा हुए ऐं माण्हू उनजे शर फितने खां मामून, उनजे शर फितने खां महफ़ूज़ हुए। जेकॾहिं मस्जिद अल्लाह जे घर जे अंदर अचण वारी जमात पंहिंजे शर फितने खां महफ़ूज़ न आहे त आस पास पड़ोस में रहण वारा इंसान पंहिंजे शर फितने खां कोरो महफ़ूज़ हूंदा, त कोरो आस पास रहण वारा इंसान पंहिंजे शर फितने खां महफ़ूज़ हूंदा। ऐं जेकॾहिं पाण शर फितनूं फैलाइण वारा आहियूं, शर फितने खां पंहिंजे शर फितने खां जेकॾहिं कोई
इंसान महफूज ना आहे त समझ ले पंहिंजो अंजाम बदतरीन अंजाम ॾियण वारो है, पंहिंजो अंजाम बदतरीन अंजाम थियण वारो है। इतला करे इन अल्लाह जे घर ऐं मस्जिद जो रहियूं, इन अल्लाह जे घर ऐं मस्जिद जी जेको ज़िम्मेदारी रही, इन अल्लाह जे घर ऐं मस्जिद जी ज़िम्मेदारी जेको हिकिड़े कंहिं इंसान मथे न, चंद फर्द मथे न, बल्कि पूरी जमात मथे, पूरे समाज माशरे मथे वेठी, वो पूरो समाज माशरो इन अल्लाह जे घर के ऐं मामले के हल करे जी कोशिश करे। इन अल्लाह जे घर के नफ़रत जा घर न बनाए, इन के शर जा घर न बनाए, इन जे ज़रिए समाज माशरे में इख्तिलाफ न फैलायूं, इन जे ज़रिए अदावत नफ़रत न फैलायूं, बल्कि इन ज़रिए एकता पैदा करे जी कोशिश करियूं। मस्जिदों मुसलमान की वहदत के जमा करे जी जगह मस्जिद के ज़रिए मुसलमान के अंदर इतिहाद अचे तो, मस्जिदों मुसलमान के जमा करी थियूं। अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मस्जिद नबी के सामने नज़र करे जा रही जे अल्लाह के पैगंबर की मस्जिद जो कच्ची मस्जिद हुई, जैंजो सहन पण बणियल न हो, मिट्टी मथे कोरे आंगण मथे ज़मीन मथे नमाज पढ़ंदा हुआ, जैंजी छत खजी के फड़े से बनायल करे वही, कच्ची दीवारें वाली कच्चे सहन वाली मस्जिद हुई। उन कच्चे सहन वाली मस्जिद मदीने के अंदर कड़ो किरदार अदा करें, बल्कि मदीने के अंदर न सिर्फ पूरी दुनिया के अंदर जेकर इनकलाब पैदा थो तो अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूली ढिली मस्जिद के ज़रिए पैदा थो। अॼु पंहिंजूं मस्जिदूं जो आलीशान बनी पई जै अंदर हर किस्म की सहूलत मौजूद है, पर इन मस्जिद के अंदर जेकर मौजूद ना तो दीन इन मस्जिद के अंदर मौजूद ना, इन मस्जिद में मौजूद ना तो अल्लाह जो नालो मौजूद ना, इन मस्जिद के पास नफरत जा घर बनाया था, अदावत जा घर बनाया था, दुश्मनी जा घर बनाया था, रोज़ रोज़ नई अदावत, रोज़ नौ फितनूं, रोज़ नौ जो कोलफत मस्जिद अल्लाह के घर के ज़रिए पान जन्म ॾियूं था। मुजाजिज़ ॿार कंहिंखे ख्याल करियो, कंहिंखे ख्याल करियो, कंहिंखे एहसास पैदा करियो जे पंहिंजे चेहरे में थी ॾाढ़ियूं कीअं पण कम जूं न आहिनि, पंहिंजे चेहरे में थी ॾाढ़ियूं कीअं पण हैसियत नथी रखे, पाण 5 टाइम नमाज़ पढ़ना चाहूं था, पंहिंजो नमाज़ पढ़ण कोई हैसियत नथो रखे, पंहिंजो माण्हूअ जे अंदर ख़ैर खा जे नाले से नालो मशहूर है, ये पंहिंजी कोई हैसियत नथो रखे। जेकॾहिं पाण समाज मुआसरे के अंदर या अल्लाह के घर मस्जिद के अंदर शर फितनूं फैलाइण वारा आहियूं, पाण गौर करे जा रहियूं जे जहर को फितनो उभो थिए, जहर को शर उभो थिए, जहर पण जिन मामले में को पण मामलो फितनो उभो थिए तो उन फितने के अंदर पंहिंजो नालो अचे, उन फितने के अंदर पंहिंजो नालो नुमाया तौर मथे अचे, कुरला हर फेरे पंहिंजो नालो नुमाया तौर मथे अचे तो कीअं का पाण खे गौर करणो खपे। हमेशा पिण पिण के साफ़ ऐं पाक न समझो खपे, हमेशा पिण पिण के पाक ऐं साफ़ न समझो खपे। कॾहिं का पिण जो गिरेबान पण पकड़जे, कॾहिं का पिण पिण जो कॉलर पण पकड़े करे न्यारजे, थी सके तो मुझे अंदर को ॾोह हुए, थी सके तो मुझे अंदर को गुनाह हुए। इंसान गुनाह खां खाली नथो हुए, इंसान ग़लती खां खाली नथो हुए, ऐं इंसान जेकर पिण पिण के समझो था त पिण पिण जो कॉलर पकड़े करे तलाश करियो जे असां में किथे ग़लतियूं आहिनि, जेको ग़लतियूं जिन ग़लतियुनि जी सज़ा सॼी सॼी जमात भोगी पई, असांजे अंदर किथे ग़लतियूं मौजूद आहिनि जिन ग़लतियुनि जी सज़ा सॼी सॼी फरीअ खे ॾियण में अचे पई, असांजे अंदर केतिरियूं ग़लतियूं मौजूद आहिनि जिन ग़लतियुनि जी सज़ा मासूम बच्चा जो से भोगी था। मुजाजिज़ ॿार पिण पिण जो गिरेबान पकड़ियो, पिण पिण जो कॉलर पकड़ियो ऐं पिण पिण जो हिसाब करियो, उन ॾींहं खां पहिरियां जी अल्लाह रब्बुल आलमीन जो हिसाब करे। इन मस्जिद अल्लाह जे घर जो जे ताल्लुक़ से जरा अल्लाह रब्बुल आलमीन हिसाब घणे तो वो हिसाब इंतहाई सख्त हिसाब होंदो। तैनू पहला पिण पिण जे नफ्स जो हिसाब गिन लायो, केतिरा कहिड़ा दुनिया के अंदर इंसान ॾिठा हूंदा, केतिरा अहिड़ा घर ज़मीन मथे ॾिठा हूंदा जिन्हें हमेशा मस्जिद के अंदर फितना विधो, हमेशा मस्जिद में शर फैलायो, हमेशा मस्जिद जी जमात के नबरियूं बनाए की कोशिश कयो, हमेशा मस्जिद में कुल्फत के हमेशा वेड़ के मस्जिद के अंदर खणी आया, ऐं अल्लाह अंजाम के तौर मथे जो नालो निशान बाक़ी नहीं रखे, अंजाम के तौर मथे अल्लाह ताला जो नालो निशान रुए ज़मीन मथे बाक़ी नहीं रखे। उनके अंदर जेकर कोई इंसान मौजूद है तो अड़ा इंसान मौजूद है जो समाज में जो को भाव नथो पुछे, अड़ा उन इंसान है जिते कॾहिं का उते जंहिंजो नालो बोलंदो, कॾहिं का जंहिंजी तूती बोलंदी हुई, पर जरा अल्लाह के घर मस्जिद में शर फितने जो ज़रियो बना तर अल्लाह रब्बुल आलमीन तबाह बर्बाद अड़ो कर छॾे जो उनकी खानदान के अंदर कोई अड़ो इंसान मौजूद न जैसे कंहिं ॻाल्हि जे बारे में पुछा करे में अचे। ये बर्बादी ये तबाही क्यानो शुरू थी इन अल्लाह के घर मस्जिद के साथ जरा पाण बुरो इरादो कयो। ये ॻाल्हि बारहा सौ आऊं न तंहिंखां पहिरियां पण सौ आहियां जे अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन साले अलैहिस्सलाम जी जो ओठड़ी हुई, साले अलैहिस्सलाम जो ओठड़ी जो हुई, उन साले अलैहिस्सलाम जो ओठड़ी की निस्बत अल्लाह रब्बुल आलमीन पिण जी तरफ कयो नाक़तल्ला अल्लाह रब्बुल आलमीन उनके चए जी ये ओठड़ी अल्लाह जी रही, ऐं तंहिंखां बाद अल्लाह रब्बुल आलमीन उनके पैगाम ॾिने फला तमस्सूहा बिसूइन फयाखुज़कुम अज़ाबुन अलीम, जेकर इन ओठड़ी की छेड़ती न करजा, ये अल्लाह जी ओठड़ी है, इन जी छेड़ती न करजा, जेकर इन जी छेड़ती कयां तो अल्लाह रब्बुल आलमीन जो दर्दनाक अज़ाब की गिरफ्तारी में अची वेंदा। तो ये मस्जिदूं इन मस्जिद की निस्बत पण अल्लाह रब्बुल आलमीन पिण जी तरफ कहे, इन मस्जिद के अल्लाह रब्बुल आलमीन पिण जी तरफ निस्बत कहे, मसाजिद अल्लाह चई करे अल्लाह कुरान में पुकारे जी मस्जिदों मुंहिंजियूं आहिनि तो जो उन मस्जिद के साथ बुरो इरादो रखे तो, जो उन मस्जिद की जमातें के तोड़ने की कोशिश करे तो, भले माण्हू के साम्हूं ज़ाहिर हुए या न हुए, अंदर पेट या छुपे तौर मथे खपे उन तरीके से जेकर तोड़ने की कोशिश करे तो माण्हू के साम्हूं ज़ाहिर थिए या न ज़ाहिर थिए, माण्हू उनके पहचाने सके या न पहचाने सके, पर अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जो अलीमुम बिज़ाति सुदूर है वो दिली जे बेदे के
जाने थी उन रब्बुल आलमीन मत कंहिं बि क़िस्म जी कोई शइ मख़फ़ी न कंहिं बि क़िस्म जी कोई शइ छुपियल न उहा जे किरदार खे ॼाणे थो उहा जे अमल खे ॼाणे थो ऐं आंजो जेको रवैयो आहे आंजे रवैये खे आंजी साज़िशे खे आंजे प्लान खे ॼाणे थो ऐं उहा ज़ात जेको तमामु शइ जे बारे में जानकारी रखे थी उहा ज़ात तव्हांखे ईअं जे बर्बाद करे छॾंदी जिन ज़ात अल्लाह रब्बुल आलमीन जिन ज़ात सारे अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम खे बर्बाद करे छॾे सारे अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जर अल्लाह जी वस्तु जी छेड़ थी करें त अल्लाह तबाह बर्बाद करे छॾे ऐं ऊज किरदार ऊज अमल जेको पानी अल्लाह जे घर मस्जिदनि सां अपनायूं था जिनी मस्जिद में अल्लाह जो ज़िक्र थियणो खपे जिनी मस्जिद में 5 टाइम अल्लाह जी तौहीद जी नगमा बुलंद करे में अचनि था जिनी मस्जिद में 5 टाइम अल्लाह जी इबादत करे में अचे थी उन मस्जिद जेके जेको पाण शर जो ऐं फितने जो अड्डो बणायल अथव इन खां पाण तौबा करियूं पाण मां कंहिं बि क़िस्म जी कोई नफ़रत रखी करे कंहिं बि क़िस्म जी कोई अदावत रखी करे न बल्कि पिण जो हक़ीक़ी तौर मथे पिण जो जायज़ होगिनो पाण मां हर कोई इंसान आऊं त भले जमात जो को पण इंसान वे हर कोई इंसान पिण जो कॉलर पकड़े हर कोई इंसान पिण जो गिरेबान पकड़े ऐं पकड़न खां बाद पिण जो जायज़ होगिने जे असांजे ज़रिए जमात खे केतिरो फ़ाइदो पहुंगो ऐं असांजे ज़रिए जमात खे केतिरो नुक़सानु पहुंगो असांजे हिन फ़ैसिले जमात खे केतिरो फ़ाइदो पहुचाए ऐं असांजे हिन फ़ैसिले जमात खे केतिरो नुक़सानु पहुचाए जेकॾहिं फ़ाइदो पहुंगो आहे त ख़ासी ॻाल्हि आहे ऐं जेकॾहिं नुक़सानु पहुंगो आहे त तौबा करे लाहियूं दुनिया जे अंदरि उन ॾींहं खां पहिरियां जे तौबा जो दरवाज़ो बंदि थी वञे पिण जे नफ़्स जो हिसाबु करे लाहियूं उन ॾींहं खां पहिरियां जे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो हिसाबु गिने अल्लाह रब्बुल आलमीन दुआ आहे त अल्लाह ताला पाण खे इत्याद के साथ इत्तेफ़ाक़ के साथ रहने की तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला अख़ुवत भाईचारगी के साथ रहने की तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला पाण नफ़रतूं अदावतूं कढी दूर फरमाए अल्लाह ताला नी मस्जिद अल्लाह के घर के जीअं आबाद करे जो हक़ है ईअं आबाद करे जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला नी मस्जिद हर किस्म की शर खां ऐं हर किस्म की फितने का पाण खे महफूज़ रखे रब्बुल आलमीन जैसे जिंदा रखे ईमान मथे इस्लाम मथे ऐं पंहिंजो ख़ात्मो थिए तो ईमान बिल ख़ैर मथे आमीन व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।